السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ۔ الحمدللہ رب العالمین والعاقبۃ للمتقین والصلاۃ والسلام علی اشرف الانبیاء والمرسلین وعلی آلہ وصحبہ ومن اقتدى بہدیہ الی یوم الدین، اما بعد، فقال اللہ تعالی فی القرآن الکریم: یا ایہا الذین آمنوا اطیعوا اللہ واطیعوا الرسول ولا تبطلوا اعمالکم۔ اللہ تعالیٰ فرمائے تو اے ایمان وارو، تواں اطاعت کریو اللہ جی، اللہ جے رسول جی، ऐं पंहिंजा अमल बर्बाद न करियो। क़ुरान करीम जी आयत दलील आहे त हर अहिड़ो कमु जंहिंखे असां दीन सम्झी करे करियूं ऐं उन में अल्लाह ऐं रसूल जी इताअत न हुजे, उहो अमल मरदूद आहे, रिजेक्टेड आहे। अमल उहो ई अल्लाह ताला क़बूल करे थो जेको प्यारे पैगम्बर जी सुन्नत मुताबिक़ आहे। इब्न माजा जी हदीस आहे, पाण सगुरा फरमाइनि था: अन्निकाहु मिन सुन्नती फमन लम यअमल बिसुन्नती फलैस मिन्नी। पाण फरमाइनि था निकाह मुंहिंजी सुन्नत आहे, तरीक़ो आहे, ऐं जंहिं बि माण्हू मुंहिंजी सुन्नत मुताबिक़ अमल न कयो, उहो माण्हू मूं मंझान आहे। त मालूम थियो सुन्नत आहे अल्लाह जे रसूल जी त मुसलमान जॾहिं बालिग़ थिए त निकाह करे। ऐं इहा सिर्फ़ु अल्लाह जे रसूल जी सुन्नत न आहे, बल्कि क़ुरान करीम में अल्लाह ताला फरमायो त पैगम्बर तोखां अॻु में जेके बि नबी आया असां उन्हनि ॾांहुं वही कईसूं, ऐं असां उन्हनि जूं ज़ालूं बि कयूं त औलाद बि कयो, माना उन्हनि शादियूं कयूं, उन्हनि जूं घरवारियूं हुयूं ऐं उन्हनि जो औलाद हो। अल्लाह ताला इहा ॻाल्हि छो कई? इन जे करे जो अॻे मज़ाहिब जे अंदरि, जीअं ख़ुसूसन ईसाइत में या अञा ॿिया मज़हब आहिनि, ॿुधमत आहे शादी न करण खे तक़वा ऐं परहेज़गारी जी अलामत सम्झियो वेंदो हो। इस्लाम उनजो रद्द कयो त शादी न करणु तक़वा ऐं परहेज़गारी नाहे, बल्कि शादी या निकाह करणु जेका सा तक़वा ऐं परहेज़गारी आहे। ऐं उनजो सबूत छा आहे? त असांजो अक़ीदो आहे त अल्लाह जे बाननि में सभ खां अफ़ज़ल जेकॾहिं का हस्ती आहे त उहा अल्लाह जे आख़िरी ऐं प्यारे पैगम्बर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हस्ती आहे। हाणे अल्लाह जो रसूल जेको सभ खां अफ़ज़ल इंसान आहे, पाण फरमाइनि था फ़वल्लाहि इन्नी अतकाकुम व अख़शाकुम लहू, अतकाकुम लिल्लाहि व अख़शाकुम लहू। पाण फरमाईंदा अल्लाह जो कसम, ऐं तव्हां सभिनी खां वधीक अल्लाह खां डिॼां थो। इहो तकबर जो इज़हार कोन्हे, बल्कि हिकिड़ी हक़ीक़त जो इज़हार आहे त मुंहिंजी दिलि में जेतिरे क़दुरु अल्लाह जो ख़ौफ़ आहे, एतिरे क़दुरु कंहिंजी दिलि जे अंदरि अल्लाह जो ख़ौफ़ न आहे। छो त ख़ौफ़ जो ताल्लुक़ इल्म सां आहे, मारिफत सां आहे, ऐं अल्लाह जी ज़ात ऐं सिफ़ात ऐं अस्मा जी मारिफत जेका अल्लाह जे रसूल खे हुई,
اहिड़ी معرفت न अॻ में कंहिंखे थी आहे न वरी कंहिंखे थींदी। जॾहिं मार्फत ज़्यादा आहे त माना अल्लाह जो ख़ौफ़ बि ज़्यादा आहे। जे असीं बार बार बयानु कंदा आहियूं, इहो ख़ौफ़ को मनफ़ी ख़ौफ़ कोन्हे, इहो मुस्बत आहे, पॉज़िटिव आहे, जेको अल्लाह जी मोहबत ऐं अल्लाह जे जलाल जे करे पैदा थिए थो। जानवर जो ख़ौफ़ आहे, दुश्मन जो ख़ौफ़ आहे, कंहिं ज़हरीली शइ जो ख़ौफ़ आहे। इंसान हमेशह जंहिंखां ख़ौफ़ खाईंदो आहे उन खां परे भॼंदो आहे। पर अल्लाह जे नबी जेका माना असांखे ॿुधायो त अल्लाह ताला जी जेका मोहबत आहे, अल्लाह जो जेको ख़ौफ़ आहे, अल्लाहु अकबर, उनजो दर्जो ई पंहिंजो आहे त माण्हू जंहिंखां डिॼे थो वरी उन ॾांहुं ई भॼे थो। आम ख़ौफ़ जे अंदरि माण्हू ख़ौफ़ वारी शइ खां परे भॼंदो आहे, पर अल्लाह जो ख़ौफ़ उहा शइ आहे जो माण्हू जंहिं रब खां डिॼे थो वरी उन ॾांहुं ई भॼे थो। तंहिंजे करे इमाम इब्न क़य्यिम चयो पंहिंजे किताब मदारिज सालिकीन जे अंदरि, फल ख़ाइफ़ु हारिबु मिन रब्बिही इला रब्बिही, जेको अल्लाह खां डिॼे थो उनजो मिसाल ईअं आहे त अल्लाह खां भॼे थो पर वरी अल्लाह ॾांहुं ई भॼे थो। जीअं नंढड़ो ॿारु आहे, हिकिड़ो सादो मिसाल सम्झाइण जे लाइ, जॾहिं माउ उनखे मारींदी आहे, हमेशह ॿारड़ो मार खाइण खां पोइ वरी अची माउ जी हंज में वेंदो आहे। छो वेंदो आहे? इन जे करे जो सम्झे थो, यकीन अथसि अम्मा मारे थी, पर अम्मा खां वधीक मोहबत करण वारो बि को कोन्हे। त मोमिन सम्झे थो, यकीन आहे त अल्लाह खां सवाइ का पनाह जी जाइ कोन्हे। तंहिंजे करे उहो अल्लाह खां डिॼे थो, अल्लाह जी मोहबत जे करे। हाणे पाण सॻोरा अल्लाह खां सभ खां वधीक डिॼंदड़ हुआ, लेकिन उनजे बावजूदि अल्लाह जे रसूल शादियूं कयूं, संदन औलाद हो, ऐं पाण पंहिंजी उम्मत खे बि रहनुमाई करे विया। हिकु दफ़े नौजवाननि जी पूरी हिकिड़ी जमात ॾिसनि था, पाण फरमाईंदा, या माशर शबाब, ऐं नौजवाननि जी जमात, पाण फरमाईंदा अवामा जंहिंखे बि निकाह जी ताक़त आहे फलियतज़व्वज, उनखे घुर्जे शादी करे, निकाह करे। पर जेकॾहिं निकाह जी ताक़त नाहे, फ़िलहाल अहिड़ा मसाइल मौजूदु आहिनि, शादी नथो करे सघे, त पोइ उनखे घुर्जे रोज़ा रखे। छो त रोज़ा अहिड़ी शइ आहिनि जंहिंसां माण्हू जी ताक़त जेका जिस्मानी घटिजी वेंदी, हराम शइ जो ख़्यालु कोन ईंदो, हराम खां माण्हू बची वेंदो कमज़ोरी जे करे, शहवत उनजी घटिजी वेंदी। पर जेकॾहिं ताक़त आहे त उन माण्हू खे घुर्जे निकाह करे। ऐं अल्लाह ताला क़ुर करीम जे अंदरि निकाह जे लाइ जेको लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे, असीं बार बार चवंदा आहियूं इहो इंसानी कलाम न आहे। एॾी गहराई चंद लफ़्ज़नि जे अंदरि के इंसान जे कलाम में नथी अची सघे। अल्लाह ताला जिते निकाह जो ज़िक्र कयो आहे, उते उनखे चयो आहे मीसाकन ग़लीज़ा, पुख़्तो अहद, मज़बूत अहद, जेको सिर्फ़ु ॿिनि फ़र्दनि जे दरमियान कोन्हे बल्कि ॿिनि ख़ानदाननि जे दरमियान आहे। ऐं निकाह जो जेको मक़सदु अल्लाह ताला क़ुर में बयानु कयो आहे, उन में बि रब जे कलाम जी फ़साहत ऐं बलागत, अल्लाहु अकबर, अल्लाह ताला फ़रमाए थो त मुहसिनीन ग़ैर मुसाफ़िहीन, ॿिनि लफ़्ज़नि जे अंदरि निकाह जो मक़सदु बयानु कयो वियो। अल्लाह ताला फ़रमाए थो मोमिन बानू जॾहिं निकाह कंदो आहे त इन ई नियत सां निकाह कंदो आहे त जंहिं औरत सां आउं निकाह करियां पियो उनखे हमेशह पंहिंजे निकाह में रखंदुसि। तलाक ॾियण जी नियत नऊज़ बिल्लाह अॻ में कोन हूंदी आहे। ॾिसो, इन ॿिनि लफ़्ज़नि जे अंदरि ॿ बातिल निकाह रद्द थी विया, ॿ फासिद निकाह रद्द थी विया। मुतो हमेशह रखण जी नियत कोन हूंदी आहे औरत खे निकाह में, हलालो हमेशह रखण जी नियत कोन हूंदी आहे। इन्हनि ॿिन्ही निकाहनि जे अंदरि मक़सदु छा हूंदो आहे? कुझु अरसे जे लाइ, कुझु टाइम जे लाइ औरत मां फ़ाइदो वठी वरी उनखे छॾे ॾियो। क़ुर जे ॿिनि लफ़्ज़नि धॼियूं उॾाए छॾियूं बातिल निकाहनि जूं।
نکاح میں نیت ہوجے تو ہمیشہ یہ عورت مجھے نکاح میں رہندی، مقصد پورو کرے نے کہ کون چھڈیندس۔ اللہ اکبر۔ بن لفظن جندر اللہ تعالیٰ مقصد بیان کیو قرآن کریم جندر، ऐं उन खां पोइ जॾहिं निकाह थिए थो त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल इन में कुझु शयूं लाज़िम करार ॾिनियूं आहिनि। हिकिड़ी शइ त मर्द ते लाज़िम आहे जॾहिं निकाह करे थो उन औरत खे महर ॾे। महर केतिरो ॾे, शरीयत का पाबंदी कोन लॻाई आहे। चाहे त पूरो ख़ज़ानो ॾेई छॾे। जी अल्लाह ताला हिकु जॻह ते फरमायो व आतैतुम इहदाहुन किंतारन फला ताख़ुज़ू मिन्हु शैआ। जेकॾहिं घर वारियुनि खे तव्हां ख़ज़ानो बि ॾेई छॾियो महर में, का बि शइ मोटाए उन्हनि खां न वठो। ऐं इहा बि ॻाल्हि ज़हन में रखो त असां वटि काफ़ी दोस्त अहिड़ा आहिनि जेके सिर्फ़ु लिखाराईंदा आहिनि, अदा कोन कंदा आहिनि। 10-10 लख 20-20 लख दुनिया खे ॾेखारण जे लाइ। महर सिर्फ़ु लिखाराइबो कोन्हे, महर घरवारी जो हक़ आहे जेको हुनखे अदा कयो वेंदो आहे। हा, हिकिड़ी सूरत थी सघे थी जेके फ़िक़ही इस्तिलाह में चइबो आहे या त फ़ौरन अदा करे, महर मुअज्जल फ़ौरन अदा करे, या बाद में अदा करे। महर मुअज्जल जेको अजल मां निकितल आहे, वक़्तु को वक़्तु मुतयन करे त हेतिरनि ॾींहंनि खां पोइ महर ॾींदसि। लेकिन महर उनखे ॾियणो आहे, इहो औरत जो हक़ आहे। अल्लाह ताला फरमाए थो ख़ज़ानो बि ॾेई छॾियो, वरी तव्हां मां का शइ वापसि न वठो। हा, हिकिड़ी सूरत आहे औरत खे महर मोटाइणो पवंदो। अल्लाह ॾे पनाह, अल्लाह बचाए अहिड़ी सूरत हाल पेश अची वञे जो औरत मुड़ुस खां खुला वठे त पोइ उहो महर पंहिंजे घर वारे खे मोटाए ॾे। अहिड़ी सूरत जे अंदरि, वरना इहो औरत जो हक़ आहे। ऐं ॾिसो पाण छोकिरा वेठा आहिनि, हिकिड़ो साहबी हली आयो, गुरबत जो दौर हो, निकाह करणु पियो चाहे अंसारी औरत सां। पाण फरमाइनि था तो वटि कुझु कपिड़ो आहे महर में ॾियण जे लाइ? अल्लाह जा रसूल न। लोह जी मुंडी अथई? अल्लाह जा रसूल न। माना एतिरी गुरबत हुई। आख़िर में पाण पुछनि था छा तोखे क़ुरान जूं कुझु सूरतूं यादि आहिनि? अल्लाह जा रसूल हाओ। हाणे तुंहिंजो महर इहो आहे त इहे सूरतूं पंहिंजी घरवारी खे सेखारींदे। मालूम थियो पैसनि खां सवाइ ॿी सूरत में महर थी सघे थो। हीअ दलील आहे। तुंहिंजो महर छा आहे? तूं पंहिंजी घरवारी खे इहो सूरतूं सेखारींदे। सैयदा उम्मे सलमा रज़ी अल्लाह अन्हा, उन सां अबू तला शादी करणु पियो चाहे, अञा मुस्लमान कोन थियो। हीअ त काफ़िर सां शादी कोन कंदुसि। हा, मुस्लमान थींदे त पोइ शादी तोसां कंदुसि। ऐं मुंहिंजो महर छा थींदो? तुंहिंजो इस्लाम आणणु। मूंखे पैसा न घुरिजनि। नतीजो छा थियो? अबू तला रज़ी अल्लाह अन्हु मुस्लमान थियो, उन इस्लाम खे क़बूल करण खे महर बनायो। ये दलाइल आहिनि त सिर्फ़ु पैसो ॾियणु ज़रूरी कोन्हे, इहे शयूं बि थी सघनि थियूं। पाण सगुरा मदीने में मौजूदु आहिनि। सैयदुना अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह अन्हु अज़ीम साहबी, तव्हां ख़बर, वॾो दौलतमंद हो। जॾहिं मके खां हिजरत करे मदीने आयो त अल्लाह जे रसूल अंसार ऐं मुहाजिरीन में भाईपी कराई। अब्दुर्रहमान बिन औफ जी भाईपी कराई वई साद बिन रबी सां। ॾिसो केॾा अज़ीम साहबी हुआ, केतिरे क़दर माना ईसार। साद बिन रबी चयो अब्दुर्रहमान, मुंहिंजियूं 2 घरवारियूं आहिनि, तूं ॿिन्ही खे ॾिस, जेका घरवारी तोखे पसंदि अचे ऐं तलाक थो ॾियां, तूं शादी कर। अल्लाह अकबर। एॾो ईसार। नवां माण्हू आया हुआ, केरु सुञाणे न पियो मदीने जे अंदरि, ऐं मुंहिंजो माल पियो अथई, जेतिरो चाहीं तोखे ॾियां। अब्दुर्रहमान बिन औफ चयो न, केॾा उहो ख़ुददार माण्हू आहे, मूंखे सिर्फ़ु बाज़ार जो रस्तो ॾेखार। ही कारोबार जी बरकत आहे। उहे माण्हू पेनू कोन हुआ। मूंखे बाज़ार जो रस्तो ॾेखार, ऐं पाण वञी कारोबार कंदुसि। वञे थो, कारोबार शुरू करे थो। अल्लाह ताला एतिरी बरकत कई जो जेके दौलतमंद सहाबा आहिनि, तिन जे अंदरि अब्दुर्रहमान बिन औफ जो शुमार थिए थो।
ایک دفعے مدینے میں گॾिजी वियो, अल्लाह जे नबी ॾिठो त कपिड़नि ते ज़र्दी लॻल आहे, हाइडो रंग लॻल आहे. पाण पुछनि था अब्दुर्रहमान छाजे करे? चए अल्लाह जे रसूल निकाह कयो अथमि, निकाह कयो अथमि. पाण फरमाइनि था महर ॾिनो अथई? चयो त अल्लाह जे रसूल हाओ जीअं खजूर जी खखड़ी थींदी आहे उनजे बराबरि सोन मूं पंहिंजी घरवारी खे महर में ॾिनो आहे. हाणे हिते हिकिड़ो इंतिहाई अहम नुक़्तो आहे, इहो पाण सभिनी जी इस्लाह जे लाइ ज़रूरी आहे. अल्लाह जो प्यारो पैगंबर मदीने में मौजूदु आहे, अब्दुर्रहमान बिन औफ निकाह कयो आहे, पैगंबर खे ख़बर कोन्हे, अल्लाह जे रसूल खे ख़बर कोन्हे. माना सादगी सां निकाह थींदा हुआ, एतिरी सादगी जो प्यारे पैगंबर खे ख़बर नथी पवे त अब्दुर्रहमान बिन औफ शादी करे चुको आहे. ऐं अञा हिकिड़ो ॿियो नुक़्तो, असांखे किरकाट न ॾे, बाज़ औक़ात नाराज़ थी पवंदा आहियूं, शादी जी तो मूंखे दावत कोन ॾिनी, दिलि में ख़ुशि हूंदा आहियूं, तो 1000 बची पियो मुंहिंजो, पर मिड़ई हुन ते रोब करण जे लाइ तो मूंखे दावत ई कोन ॾिनी. वारे वाह, अल्लाह जे रसूल शिकायत कई, अब्दुर्रहमान तो मूंखे दावत छो कोन ॾिनी निकाह जी? अल्लाह जे रसूल शिकायत कई कोन कई? हीअ बुखारी जी रिवायत आहे. त ज़रूरी न आहे त निकाह जे अंदरि सभिनी खे घुरायो वञे, सभिनी खे दावत ॾिनी वञे. महदूद माण्हुनि खे बि दावत ॾेई सघिजे थी ऐं महदूद माण्हुनि खे वलीमो खाराए सघिजे थो. वॾियूं दावतूं ज़रूरी कोन्हनि. अल्लाह अकबर, अल्लाह जे रसूल जो नमूनो आहे. वरी पाण हुन खां पुछनि था अब्दुर्रहमान वलीमो कयो अथई? वलीमे जे बारे में अल्लाह जे रसूल जी जेका सुन्नत उहा इहा आहे, पाण 2 निकाह कया अथनि, सैयदा सफ़िया रज़ी अल्लाह अन्हा सां ऐं सैयदा ज़ैनब रज़ी अल्लाह अन्हा सां. पाण वलीमो हम बिस्तरी खां पोइ कयो अथनि, तालुकात क़ाइमु करण खां पोइ. तंहिंजे करे मसनून छा आहे त हम बिस्तरी थी वञे उन खां पोइ वलीमो करे. अगरचे जेतोणीकि कुझु उलमा इहा ॻाल्हि कई आहे त निकाह जे टाइम ते वलीमो करे तॾहिं बि थी वेंदो हलियो, ज़रूरी न आहे. पर हिकिड़ी ॻाल्हि, अल्लाह जे रसूल तरीक़ो इहो ई आहे, प्यारे पैगंबर तरीक़ो इहो ई आहे त हम बिस्तरी खां पोइ वलीमो कयो वञे. ऐं वलीमे जे अंदरि अल्लाह जे नबी सख़्ती सां ताक़ीद कयो आहे त ग़रीबनि खे न विसारियो वञे. अल्लाह अकबर, केॾी अज़ीम माना त अल्लाह जे नबी जी सम्झाणी आहे. असां आसरो रखंदा आहियूं त अहिड़े खे घुरायूं जेको 5000 10,000 या घटि में 1000 रुपया थारी लिखाराए वञे. ख़बर आहे मिस्कीन माण्हू आहे, पैसा कोन ॾेई सघंदो या 100-200 रुपया लिखाराईंदो, उनखे दावत ई कोन ॾींदासीं. अल्लाह जे नबी फरमायो शर्रु ताम तामुल वलीमा, उहा वलीमे जी दावत बुछड़ी दावत आहे. युदा लहल अगनियाओ व युतरकुल फुकराओ, जंहिंमें दौलतमंदनि खे दावत ॾिनी वञे ऐं फ़क़ीरनि ऐं ग़रीबनि खे छॾियो वञे, विसारियो वञे. इहा दावत बुछड़ी दावत आहे. अल्लाह अकबर. त माना वलीमो करणु सुन्नत आहे, बल्कि अल्लाह जे प्यारे पैगंबर बाज़ औक़ात तमामु सादगी सां वलीमो कयो. पाण सफ़र में सैयदा सफ़िया रज़ी अल्लाह अन्हा सां निकाह कनि था, वटनि का बि शइ कोन्हे. पर साहबा खे चवंदा जेकी कुझु तव्हां वटि हुजे खणी अचो. को खजूर खणी आयो, को पनीर खणी आयो. अहिड़े नमूने सां मुख़्तलिफ़ शयूं गॾु थियूं. अल्लाह जे रसूल उन वञा वलीमो कयो आहे, वटनि सामान मौजूदु कोन्हे. सहाबा खे चवनि था खणी अचो जेकी कुझु तव्हां वटि मौजूदु आहे, उन मज़ा पाण सगुरा वलीमो कनि था. वलीमे जो मक़सदु इहो कोन्हे त 100,000 माण्हू घुराया वञनि, 10-15 माण्हू बि तव्हांजा क़रीब ई अचनि था ऐं उनखे तव्हां मानी खारायो था, इहो बि वलीमो आहे. सैयदुना अब्दुर्रहमान बिन औफ खे पाण फरमाइनि था औलिम वलो बिशात, अब्दुर्रहमान वलीमो कर जेतोणीकि तोखे रुगो हिकिड़ी ॿकरी क़ुर्बान करणी पवे, उन जे ज़रिए बि वलीमो कर. त माना वलीमो सुन्नत आहे, ज़रूरी न त वॾो उन ते ख़र्चु कयो वञे. उन खां पोइ चंद ॻाल्हियूं दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त इस्लाम जे अंदरि ज़ाल ऐं मुड़ुस जा जेके हक़ ॿुधाया विया आहिनि इंतिहाई अहम आहिनि. पहिरीं ॿुधाईंदो हलां त घरवारी जो घर वारे ते हक़ कहिड़ो आहे. जॾहिं का न्याणी पढ़ण जी अचे थी, यादि रखी छॾियो हू पंहिंजा माइट छॾियो अचे,
पंहिंजो पीउ छॾियो अचे, पंहिंजी वालदा खे छॾियो अचे, भाइर छॾियो अचे, भेनरूं छॾियो अचे, जॾहिं ॿिए घर में अचे थी लाज़मी उन ते दबाव हूंदो आहे, टेंशन हूंदो आहे। तंहिंजे करे घोट ते लाज़िम आहे पंहिंजी घरवारी सां प्यार वारो रवैयो रखे, नरमी वारो रवैयो रखे। अल्लाह जे नबी औरतुनि खे शीशे सां मुशाबत ॾिनी आहे। हिकु दफ़े पाण सफ़र में आहिनि त हिकिड़ो साहबी जेको हलाए पियो माना उठनि खे, उन उठनि खे तेज़ी सां डोड़ायो। पाण फरमाईंदा रिफ़्क़न बिल क़वारीर या अंजशतो, ऐं अंजशा तो ते शीशा सुवारनि, तो ते शीशा सुवारनि, नरमी कर। जी शीशो मथां किरंदो आहे भॼी पवंदो आहे। अल्लाह जे नबी औरतुनि खे शीशे सां मुशाबत ॾिनी। ऐं अॼु जदीद साइंस बि साबित कयो आहे औरत जेका आहे इमोशनल हूंदी आहे, सेंटिमेंटल हूंदी आहे, यकदम उन ते असरु थींदो आहे कंहिं शइ जो। तंहिंजे करे अल्लाह जे नबी फरमायो अल मरअतु कज़िले, औरत पासराटी वांगुरु आहे। पासराटी में थोरो टेढ़ हूंदो आहे, औरत जे मिज़ाज में थोरो टेढ़ रहंदो ई रहंदो। इहा शइ उनजी फितरत में आहे। इन जे करे अल्लाह कंहिं औरत खे पैगंबर कोन बनायो, उहो मिज़ाज जे अंदरि इहा शइ शामिल आहे। अल्लाह जे नबी फरमायो इन अकम तहा कसर तहा, जेकॾहिं तूं पासराटी खे सिधो करण जी कोशिशि कंदे त पासराटी टुटी पवंदी। औरत बि ईअं आहे, उन ते ज़्यादा दबाव विझंदे उहा जेका समानात टुटी वेंदी। इस्लाम हुकुम ॾिनो जॾहिं का न्याणी अचे थी उन सां प्यार वारो रवैयो रखियो वञे, मोहबत वारो रवैयो रखियो वञे। सिर्फ़ु घोट न पर घर जा माण्हू बि सोचीनि त मुंहिंजी बि न्याणी आहे, आउं परणाए ॾींदुसि। जेकॾहिं को माण्हू मुंहिंजी न्याणी सां बुरो सलूक करे, छा मूंखां बर्दाश्त थींदो? त ॿिए जी न्याणी जॾहिं असां वटि अचे थी त उन सां प्यार वारो रवैयो रखूं, थोरी थोरी ॻाल्हि ते नाराज़ न थियूं। हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखी छॾियो त दुनिया ही जेका अल्लाह ठाही आहे इहा कॾहिं कंप्लीट थी नथी सघे, इहा हमेशह इनकम्प्लीट रहंदी। सुवाल ई पैदा नथो थिए, कॾहिं इंसान जूं सभई ख़्वाहिशूं ते पूरियूं न थींदियूं, मुमकिन ई कोन्हे। अल्लाह उन जे लाइ जन्नत ठाही आहे, जिते हर शइ तव्हांखे मिलंदी ऐं जिते इंसान जी तशनगी कोन रहंदी। हिते इंसान पाण मरी वेंदो, नेमतूं घुसिजी वेंदियूं, हर शइ आर्ज़ी आहे। तंहिंजे लाइ अल्लाह जन्नत ठाही आहे, उते उनखे हर शइ मिलंदी। पर दुनिया जे अंदरि मसाइल पैदा थींदा। मूंखे यादि आहे कॾहिं कॾहिं माण्हू हली ईंदा आहिनि, सही मसइला आहिनि, ऐं उनखे चवंदा अल्लाह जा बाना प्रॉब्लम फ्री सिर्फ़ु हिकिड़ी जॻहि आहे, उहा आहे जन्नत। दुनिया मसाइल खां ख़ाली थी नथी सघे। हिंदुस्तान हिकिड़े आलिम ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई, ऐं नक़ल कंदो आहियां उनखे। हिकिड़े माण्हू पुछियो त मौलाना मूंखे टेंशन ॾाढो थो थिए, किथे मुंहिंजी सिहत तबाह न थी वञे। मौलाना उनखे जवाबु ॾिनो त टेंशन सां सिहत ते को असरु कोन पवंदो, टेंशन ज़िंदगी जो हिसो आहे। जेको बि जीअरो माण्हू आहे उहो दावा नथो करे सघे त मूंखे टेंशन कोन थो थिए, मुमकिन ई कोन्हे, इम्पॉसिबल। हर माण्हू खे टेंशन थींदो। ऐं मौलाना अज़ीम मिसाल ॾिनो कि टेंशन सां ज़िंदगी घटिजे हा त चरिया सभु 100 सालनि जा हुजनि, पर चरिया सभु मरियो वञे, अॻु में पाण खां अॻु में मरियो वञे। जेके टेंशन थिए पियो उहो त वरी बि 60-70 साल चरियो यकदमि मरियो वञे। छो त जिते टेंशन थिए थो उते रब ख़ुशी बता करे थो, उते सेटिस्फैक्शन बि थिए थी, उहा ख़ुशी वरी सिहत खे बहितर करे थी। सिर्फ़ु हिकु शइ कोन्हे, फ़इन्न माल उसरे युसरा, इन्न माल उसरे युसरा। छा क़ुर जूं आयतूं आहिनि, अल्लाह रिपीट कयूं, हिकु दफ़ो चवे तॾहिं बि हक़ आहे। फरमाई बेशक तकलीफ़ सां गॾु आसानी आहे, बेशक तकलीफ़ सां गॾु आसानी आहे। अल्लाह केॾी वरी आथत ॾिनी आहे। ईअं बि कोन चयाई त बादल उसरे, न, तकलीफ़ सां गॾु आहे, बाद में कोन्हे। सिर्फ़ु तव्हां थोरो सब्र करियो, अल्लाह मञा सुठी उमेद रखो, तव्हां ॾिसंदव उहे तकलीफ़ूं ख़ुदि ब ख़ुदि दूर थी वेंदियूं, ख़ुदि ब ख़ुदि दूर थी वेंदियूं। इंसान करे सोचे त सही, बर्तानिया जो जेको सुप्रीम कमांडर हो ब्रिटिश आर्मी जो, रॉबर्ट क्लाइव, तव्हां ख़बर आहे, हुन हिंदुस्तान खे फ़तह कयो, हिंदुस्तान खे फ़तह कयो। पर शुरूआती ज़िंदगी में मायूस थी चुको, ख़ुदकुशी ते कयाई। पिस्टल खणी लोड करे हिते लोणे ते रखी ट्रिगर खे दॿाए,
अल्लाह जी कुदरत गोली न हली। कॾहिं कॾहिं थींदो आहे टेक्निकल फॉल्ट जे करे गोली कोन फायर थी, हुन पिस्टल छॾियो। हो त ईसाई, पर हुन चयो या लॻे थो अल्लाह मूंखां को कमु वठण वारो आहे। उतां वियो सिधो वञी ब्रिटिश आर्मी जे अंदरि एज़ अ सिपाही उन में दाख़िल थियो। ऐं हिकिड़ो वक़्तु आयो जॾहिं सुप्रीम कमांडर ऑफ ब्रिटिश आर्मी थियो, जंहिं हिंदुस्तान खे फतह कयो। हीअ दलील आहे त अल्लाह जी दुनिया हिते एंड कोन थी थिए। मायूस न थियो, ख़ुदकुशियूं न करियो, थोरो इंतज़ारु करियो, तकलीफ़ूं दूर थी वेंदियूं, रस्ता खुली वेंदा। ॾिसो न, यूनुस अलैहिस्सलाम जेकॾहिं मच्छी जे पेट में आहे, अल्लाह ॿाहिरि कढियो न, निकिरी वियो न ॿाहिरि। यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह में उछलायो वियो आहे, मारण जी नियत सां। रब उतां खणी हुनखे मिस्र जे तख़्त ते विहारे छॾियो। ये दलील आहिनि त अल्लाह जी दुनिया जे अंदरि चांसिस लगातार मिलंदा रहंदा। कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा आहिनि बाबा हिकिड़ो चांस आहे, न को बि हिकिड़ो चांस कोन्हे, हिनखे आख़िरी चांस आहे। लगातार मिलंदा रहंदा, मायूस न आहे थियूं। त दोस्तो हीअ ज़िंदगी जेका आहे शादीशुदा तमामु क़ीमती ज़िंदगी आहे। हर मुस्लमान खे घुरिजे त बुराई खां बचे, ज़िना खां बचे, निकाह करे। अॼु असांजे मुआशिरे जे अंदरि ईअं थींदो आहे त को माण्हू ज़िना करे, ख़ुफ़िया नमूने सां दोस्तियूं रखे, उन ते घरवारी बि कोन का वठंदी आहे। पर जेकॾहिं हुन ॿी शादी जो इरादो कयो त घरवारी विड़ी पवंदी। छाजे करे? कहिड़ो ज़ुल्म आहे। माना हलाल शइ न करे, हराम करे। इस्लाम हलाल जी हिम्मत अफ़ज़ाई कई आहे, हराम जी न। तंहिंजे करे हीअ जेका शादी आहे, निकाह, इंसान खे नबी साहब फरमायो अग़ज़्ज़ु लिल बसर, उन सां इंसान जूं अखियूं हेठि झुकी वेंदियूं आहिनि, झुकणु घुरिजनि। शादी खां पोइ बि जेकॾहिं ज़िना करे थो, इस्लाम सदाए मौत रखी आहे, कुंवारे जे लाइ न। छो फ़र्क़ु छो कयो वियो? बि कुंवारो आहे, थी सघे थो केॾी महिल जज़्बात खां मग़लूब थी बुछड़ाई करे वे, पर शादीशुदा खे कहिड़ो जवाब आहे? निकाह वारी घरवारी घर में मौजूदु आहे, वटसि कहिड़ो जवाब आहे? जेकॾहिं ज़िना करे थो, इस्लाम चए थो सदाए मौत न खे ॾियो। अल्लाहु अकबर। साहबा किराम मां तव्हां ॾिसो, अज़ीम साहबा हुआ। सैयदना उस्मान, सैयदना अबू बकर सिद्दीक़, उमर बिन ख़त्ताब, अली मुर्तज़ा रज़ी अल्लाहु अन्हुम, अहिड़ा अज़ीम साहबा जेके जाहिलियत जे दौर में बि कॾहिं हुन ज़िना कोन कयो। जाहिलियत जे दौर जे अंदरि बि न। एॾा अज़ीम इंसान हुआ। त दोस्तो अल्लाह ताला खां दुआ घुरूं था टाइम